हिन वक्त असां बीठल आहियूं तालका हुसैन बख्श मरी जे ॻोठ मुरीद कपरी में। हिन खां पहिरीं असां तव्हांखे उहे कखावा घर ॾसिया जेका गुज़िरियल बरसातनि जे दौरान जेका घर डही पट थी विया, उहे झूपड़नि में वेठा। अहिड़ी तरह हिन ॻोठ जी कपरी बिरादरी जे जेके माण्हुनि साॻी सूरत हाल आहे, साॻियो ई हल्को आहे, साॻियो ई सूबाई जो मेंबर आहे, साॻियो ई क़ौमी असेंबली जा जेके साबिक़ा वारा मेंबर आहिनि, मगर हिननि ॻोठनि में का बि तरक़ी न को गैस आहे, न हिनखे पीअण जे पाणी जी सहूलियत आहे, न ॿियूं के अहिड़ियूं सहूलियतूं। हिन वक़्तु तव्हां औरतुनि खे ॾिसी सघो था त हीअ जेको झूपड़नि में या जेकॾहिं हिननि जी कहिड़े नमूने राइश पज़ीर आहिनि, ऐं इन खां अलावा चांहि वग़ैरह ठहे थी, हिते का बि गैस वग़ैरह जी सहूलियत न आहे। हिन त औरत सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। को बि सहूलियत कोन्हे, असांजो घर बि कोन्हे। घर कॾहिं किरिया आहिनि तव्हांजा? ही बरसात आई हुई न जाम, उन में त हा, किरी विया। पोइ हीअ झूपड़नि में तव्हां कीअं वेठा आहियो? बसि छा करियूं, नंढा ॿार आहिनि, पोइ वेठा आहियूं। हा, केॾां वञूं? न तव्हां वटि वोट वठण ईंदा आहिनि माण्हू? हा, ईंदा आहिनि। कंहिंखे वोट ॾींदा आहियो? बसि जेको आहे बिलाल आहे। हींअर केरु आयो आहे तव्हां वटि? हींअर अञा कोन आयो आहे। हींअर वोट ॾींदव हमी? हा, ज़रूरु ॾींदासीं कंहिंखे, असां चवंदा कोन। असां चवंदासीं पर मञनि कोन था। असांखे ॾियनि कुझु बि कोन था, वोट वठी वञनि। वोटनि जे टाइम अचनि था उनखां वाइदा कनि था? हा, असांखे चवनि था जेको तव्हां घुरंदव असीं ॾींदासीं। पोइ छा था ॾियनि? कुझु कोन था ॾियनि। असांजा ही हालत आहे। अमा तव्हां कीअं पिया रहो हिननि घरनि जे अंदरि? असांजो घर किरी विया आहिनि, असांखे कुझु कोन थो मिले, ख़ाली वोट वठी वञनि था। मिले असांखे कुझु बि कोन। असांखे हिते जिते घुराइनि था उते वञूं था, असांखे मिले कुझु बि कोन थो। घर असांजा सभिनि जा 4-5 किरी विया आहिनि। असीं पाण ग़रीब आहियूं, असांखे घरनि जो कोशिशि करियो असांखे। तंबू त हींअर असांजे मींहनि में वठी घर किरी विया आहिनि, पोइ असांखे मिलिया आहिनि। बरसात खां पोइ तव्हांखे का तंबू ॿियो कोन? न ॿियो कुझु बि कोन मिलियो। या अॻे मिलिया हुआ उहा ई आहिनि पुराणा पहिरीं। हाणे गुज़र सफ़र आहे तव्हांजे हिन माण्हुनि जो? असीं ग़रीब माण्हू आहियूं, मज़ूरी करियूं था। हींअर इलेक्शन थिए पई, इलेक्शन में हमी वोट ॾींदव? आओ, कंहिंखे ॾींदव? असीं सभिनि जेको चओ उते असीं ॾींदासीं। कंहिंखे ॾींदा आहियो? जी नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे समाजी अॻवान मोहम्मद बख्श कपरी, जेको हिन इलाइक़े जे अंदरि हिन ॻोठ जे अंदरि रहे थो। उनखां ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा सबबु आहे हिन इलाइक़े जे अंदरि जेके बि असां घर ॾिठा आहिनि कखावा घर आहिनि। ॿिए नंबर ते अञा हू जेके टेंट जेके पियल आहिनि बरसातनि खां करे, जेको हिलाल अहमद पारां कुझु जेके टेंट ॾिना आहिनि, बाक़ी माण्हू जेके आहिनि खुले आसमान हेठि वेठल आहिनि। उनजा ग़रीब मिसकिन माण्हू जेके आहिनि, हिकिड़ा भील बिरादरी जा माण्हू, ॿिया कपरी बिरादरी जा माण्हू, ॿारनि जे जेके पेरनि में जुती न आहे। छा सबबु आहे? हिन इलाइक़े जे अंदरि इलेक्शनूं त थियनि थियूं, वोट वठण लाइ त अचनि था। हिते जा जेके बासर वॾेरा आहिनि उहे हिननि माण्हुनि खे वठी वोट त कराइनि था, मगर हिन ॻोठ में असीं ॾिसूं था सहूलियत पीअण जे पाणी जी बि न आहे, त हेल्थ जी बि का सहूलियत न आहे, न कोई अहिड़ी स्कूल वग़ैरह जी सहूलियत आहे। मोहम्मद, छा सबबु आहे? हिन इलाइक़े जे अंदरि असां जंहिं महिल आया आहियूं ॾिठोसीं त ईअं लॻे पियो त बरसाति को 2 ॾींहं थियनि पई हुजे, ऐं हिन जा घर जेके कखावा डही वियल आहिनि, तंबू जेके आहिनि उहे बि टुटी वियल आहिनि, हुनजी तमामु हालत ख़स्ता आहे। ऐं हीउ मीरपुर ख़ास खां एॾो परे बि ॻोठ कोन्हे, 10-11 किलोमीटर ते आहे, यानी डिविज़नल हेडक्वार्टर जे बिल्कुलु भर में आहे। लेकिन हिते तव्हां ॾिसंदो पसमानदगी, हिते जी बुरी हालत अहिड़ी लॻे थी जीअं पाण मीरपुर ख़ास शहर छा उनखां 100 मेल परते वेठा हुजूं। 2020 में बरसाति आई, 2022 में बि जेका ॿोॾि आई, उन मंझि माण्हुनि जा घर किरी विया, माण्हू टेंट में अची विया, माण्हू हितां खां शिफ्ट थी रोडनि ते लॾे वञी वेठा, ऐं 2-2 महीना रोड ते वेठा, जंहिंखे खाइण पीअण जे लाइ कुझु कोन हो। अञा ताईं माण्हुनि जा घर कोन्हे। हिते तव्हां पाण ॾिठा, माण्हू टेंट में वेठा आहिनि, माण्हू छपरनि में वेठा आहिनि, ऐं जेका NDMA PDMA इन क़िस्म जूं जेके बि इमदादूं आयूं पे, जेके सामान आयो पे, उहो सियासी पर्चियुनि ते विरासत हुई। उन महिल बि असां इहे एहतजाज कया। उन महिल बि असां माण्हुनि खे, DC खे, इंतिज़ामिया खे, चूंडियल नुमाइंदनि खे अर्ज़ु कया। जेसिताईं 2024 जी इलेक्शन जी ॻाल्हि आहे त इलेक्शननि में हाणे वोट ॾियण वारनि माण्हुनि जी का अहमियत कान्हे। हाणे त डोड़ आहे चिमचागिरी करण वारनि जी, त जेको बहितरीन चिमचागिरी करे सघे थो, स्कीम, रोड, रस्ता, पाणी, सहूलियत, गैस, उन्हनि खे ॾिबी। सो असां ग़रीब माण्हू आहियूं, हिते जा इलाइक़े जा ग़रीब माण्हू आहिनि, सिर्फ़ु वोट ॾियण वञनि था। ऐं इते ई पोइ इलेक्शन में, इन खां पोइ में बि हरीराम किशोरीलाल खे, पीर आफ़ताब शाह जिलानी खे, अली नवाज़ शाह खे असांजनि पोलिंगनि तां वोट मिलिया आहिनि। ऐं उन जे बावजूदि पोलिंगूं खटरायूं? बिल्कुलु पोलिंगूं खटरायूं। हिते हाणे बि खटराईंदो? ज़ाहिर आहे हाणे बि खटराईंदा। हाणे छा सबबु आहे जो हाणे खटराईंदा? सबबु कोई कोन्हे। असां जो शऊर जेको चए थो त वोट ॾियणु घुरिजे, वोट ॾिजे,
लेकिन असांखे उम्मीद बि इन्हनि ई माण्हुनि मां इहे कंदा, लेकिन तव्हांखे उमेद आहे इहे माण्हू तव्हांजे हिन ॻोठनि खे जेके टेंट न ॾेई सघिया आहिनि, न राशन ॾेई सघिया आहिनि, न हुननि जे ॿारनि जे पेरनि में जुती आहे, न पीअण जे पाणी जी सहूलियत ॾेई सघिया, न सिहत जी सहूलियत ॾेई सघनि, तव्हां छा था सम्झो? गुज़िरियल 5 सालनि में हुन अव्हांखे वॾा तख़्त ते हणी ॾिना, रोड रस्ता ॾेई छॾिया, हाणे तव्हांखे उमेद आहे हीअ ॾींदा? बदकिस्मती इहा आहे जो असांखे हाणे बि उम्मीद कोन्हे, लेकिन वोट हिकिड़ी क़ौमी अमानत आहे, उहा वोट ॾींदासीं, मजबूर आहियो। मजबूरी में वोट ॾींदासीं। जे नाज़रीन, तालके हुसैन बख्श मरी जे ॻोठ मुरीद कपरिन जी जेके हुननि जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी हूंदी, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं उन्हनि इलाइक़नि में जेके मीरपुखास शहर जे मीरपुखास म्यूनसिपल कॉर्पोरेशन में लॻनि था, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे बल्दियाती सहूलियतूं उन्हनि खे नथियूं मिलनि। उहो हल्को जेको आहे उनजो PS 45 ऐं NA जेको आहे 211 उहो हल्को लॻे थो, मगर हिन वक़्तु उन्हनि शहरनि जी असीं तव्हांखे सूरत हाल ॿुधाईंदासीं, उते जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे, ऐं उते उन्हनि इलाइक़नि में कचरनि जा ढेर लॻा पिया आहिनि, को रोड रस्ता न आहिनि। हिते जेको टाउन जा चेयरमैन बि चूंडिजी विया आहिनि, म्यूनसिपल कॉर्पोरेशन बि थी वई आहे, 2.5 अरब रुपया बजट आहे, उन बावजूदि हुन इलाइक़े वासियुनि जो को बि कमु न थियो आहे, ऐं वरी इलेक्शन आहे त वरी साॻिया माण्हुनि खां वोट वठण वञनि था। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं, छा चवणा? नौशा कॉलोनी में रहने वाला हूँ। हमारे यहाँ पे तरह के काम जो भी हुए हैं 3 साल के अंदर भी रोड अधूरे पड़े हुए हैं। पूरी नौशा कॉलोनी में वाटर सप्लाई का पानी की लाइन है ही नहीं है, और ना सुपर वगैरह गट्टों की देखभाल करने आते हैं, बोलते हैं तो बोलते हैं आदमी नहीं है हमारे पास, औजार नहीं है, ये नहीं है। 3 साल तकरीबन इससे ज़्यादा हो गया रोड अधूरा पड़ा हुआ है, और ना सीवरेज के इंतजाम है, ना पानी का इंतजाम है, पानी भी नहीं आता, लोगों के घरों पर गाड़ियाँ पहुँच जाती है, गरीबों के लिए पानी का कोई इंतजाम नहीं है। जो ये 5 साल दौर में कुछ नहीं हुआ, सिवाय एक नाला प्रोजेक्ट जो बनाया था, प्रोजेक्ट के नाम से नाला बना दिया और रोड बना दिया, जबकि ये गवर्नमेंट को बनाए थे। इसके अलावा बहुत सारे काम है। बिलखुसूस मीरपुखास शहर में कोई हॉस्पिटल नहीं है फ्री, सिवाय एक सिविल हॉस्पिटल के, जो इतनी दूर है कि मरीज़ पहुँचते हुए मर जाता है, और ना कोई ऐसे फलाई काम है, ना कोई पानी के प्लांट है जैसे पानी मैसर, और पानी पीने का नहीं है। आज भी पानी यहाँ पर कई दिन गायब है, और कुछ लोग कह रहे हैं कि हमने लाइट दे दी, ये दे दी, वो ये सारे मसाइल हैं बहुत सारे, और इस वक्त बहुत परेशान है कौम। 5 साल के अंदर कुछ नहीं हुआ, 5 साल तो क्या 70 साल में भी कुछ नहीं हुआ। टेम्परेरी काम होता रहता है, जो वोट का वक्त आता है उस वक्त बहुत सारे काम होते हैं। झाड़ू यहाँ हम काउंसलरों को और भंगियों को बुला बुला के झाड़ू लगवाते हैं खुद, लेकिन आज खुद ब खुद लग रही है। उसकी वजह ये कि वोट का टाइम आ गया, वोट लेने का। महाजर कॉलोनी नंबर 2 बड़ी परेशानी है बच्चों को, लेडीज़ों को, बच्चे पढ़ने जाते हैं इधर, राबिया बसी स्कूल भी है, बच्चों का भी है, और बड़ों को भी परेशानी है। हम जैसे बुढ़े आदमी, ये पानी को 4 दिन हो गए समझो, 4 दिन से कोई पानी निकालने वाला ही नहीं है। गाड़ियाँ का बोल रहे गाड़ी आ रही है, रोज यही कहानी है, गाड़ी आ रही है, गाड़ी आती ही नहीं है, पता नहीं कब आएगी गाड़ी। सर ये सीवरेज का पानी है, ये नाले से जो बाहर आ रहा है, ये नाला जो है ना ओपन नाला है, ये जो चल रहा है ना, यहाँ हमारी रिहाइश भी है, हमारा कारोबार भी है, हमारी दुकानें भी हैं, यहाँ पर सारी चीज़ें जो है मुतासिर हो रही हैं। तकरीबन 6 महीने से ये इलाका जो है ना बिल्कुल यानी कि मुतासिर हो रहा है। पहले ये रोड के चक्कर में था, अब ये पानी सीवरेज का बाहर आया हुआ है, कोई हाल अहवाल नहीं है, कोई पूछने वाला नहीं है, ना कोई काउंसलर, ना कोई जो है कोई भी यहाँ जो है ना पूछने नहीं आ रहा। हीराबाद में ये कि कुछ काम तो हुआ है, जैसे ये रोड वगैरह ब्लॉक के रोड बने, बाकी सीवरेज का निज़ाम जो है वो सही नहीं है। आए दिन पानी खड़ा होता है, आप लोगों के सामने ही है, आने जाने वालों को तकलीफ़ होती है, और जिस तरह काम करना चाहिए था उस तरह काम नहीं किया प्रॉपर। शुरू में 1 आध महीने काम होता है, उसके बाद 4 साल और 7-8 महीने जो भी होते हैं वो गायब हो जाते हैं। मतलब 1 महीने के लिए वोट देते हैं हम लोगों को। तो वाटर सप्लाई के हवाले से भी परेशान है, और नकासी आपका थोड़ा सा मसला है, जो मकामी बल्दिया ताउन करे तो वो हल हो सकता है, लेकिन आवाम है परेशान। वही रोड पर कचरे बड़े पड़े हैं, नालियाँ बंद पड़ी हैं, रोडों में पानी भरा पड़ा है, हमारी गली आज तक पानी भरा पड़ा है, एक टुकड़ा छोटा सा बनाया है। अभी मौजूदा पास इलेक्शन आ रहे हैं तो ये थोड़ा बहुत ये काम कर रहे हैं, नहीं तो वही मसाइल हैं, कुछ भी कोई मसले हमारे हल नहीं हुए। हम तो खुद एक्स्ट्रा ड्राइवर हैं। 5 साल तक ये लोग सब के सब साइलेंट थे, सोए हुए थे, किसी को कुछ खबर नहीं थी कि क्या हो रहा है आवाम के साथ, क्या जुल्म हो रहा है। वापडा की सूरत में, सुई गैस की सूरत में, ये मेगा नाला प्रोजेक्ट के नाम पे जो ये इन्होंने ये दिया है, जो प्रोग्राम दिया है वो सरासर फेल है, कुछ भी नहीं, सब चीज़ें फेक थी। 5 साल तक कुछ भी नहीं था। अब एकदम से कोई जिन इनका जागा है, 8 फरवरी के लिए लोगों को बता रहे हैं कि इलेक्शन की कैंपेन के लिए निकलें, बाहर आएँ, वोट दें। इधर ना पानी की सहूलत दी जा रही है इंतज़ामिया की तरफ से, ना कोई सुई गैस है। हम लोगों के पास गैस के मीटर लगे हुए हैं, हज़ारों रुपए के बिल आ रहे हैं, लेकिन अल्हम्दुलिल्लाह उनमें गैस नहीं है।
वापडा का ऐसा हाल है कि मीटर सबके ऑन है, एक्टिव हैं, सब कुछ ओके है, चोरी बंद हो चुकी है सब जगह से तकरीबन बकौल वापडा के। लेकिन बिलों का पहाड़ तो देखो 50 यूनिट पहुंचा दिया है इन लोगों ने। 5 साल में सिर्फ 1 मंथ 2 मंथ के लिए आवाम की खिदमत के लिए आ जाएं और उसके बाद आप लोग सो जाएं, ऐसा तो ना करें, हरगिज़ ऐसा ना करें। जे नाज़रीन हिन वक़्त असां अगर मौजूद आहे मंज़ूर शहर तालका सिंधड़ी मां, उन मंज़ूर शहर पारां उन तालके सिंधड़ी जे रवासियुनि जी उतां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे त तालके सिंधड़ी जे अंदरि असीं ॾिसूं था उते जो उमेदवार केरु आहे, क़ौमी ते केरु आहे, सूबाई तक ते केरु आहे ऐं कहिड़े नमूने उते जे माण्हुनि जा जेके मसइला आहिनि। अचो त मंज़ूर शहर सां जिन उते जे तालके सिंधड़ी जे रवासियुनि ॻाल्हि ॿोल कई आहे तव्हांखे ॿुधायूं। जी नज़ीर, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इलेक्शन 2024 वेझी आहे, 8 फरवरी ते इलेक्शन थी रही आहे। उन हवाले सां तव्हांखे सिंधड़ी जी मजमूई सूरत हाल जे हवाले सां ॿुधायूं त गुज़िरियल दौर में जेके आहिनि हिते सिंधड़ी तालके में कहिड़ा तरक़ियाती कम थिया ऐं हिन वक़्तु जेके आहिनि हिते जे माण्हुनि खे कहिड़ा मसइला आहिनि। अचो त तव्हांखे उन हवाले सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कयूं त हिते जेको आहे सो सिंधड़ी तालके जा जेके मुख़्तलिफ़ वॾा शहर आहिनि जिन में फुलजूं आहे, हिंगोरनू आहे, गिरोड शरीफ़ आहे, उन खां अलावा ॿिया जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जिते जे जेको माण्हुनि जा वॾे में वॾा मसइला इहे आहिनि। हिन वक़्तु असां जिते मौजूदु आहियूं तव्हांखे नज़र ईंदो त हीअ जेको आहे सो फुलजूं खां मलुकपुर रोड आहे जेको गुज़िरियल जेको केतिरनि ई सालनि खां जेको आहे सो हीअ टुटल फुटल आहे। हिन रोड ते जेका मुख़्तलिफ़ टुटल हुअण जे करे मुख़्तलिफ़ हादसा पिणु थींदा रहिया आहिनि। उन सॼे मामले ते अचो त हिते जे जेको माण्हुनि सां ॻाल्हायूं त हुननि जो उन सिलसिले में छा चवणु आहे। असां वटि जेको आहे रोड हंधा हंधा उखड़ियल आहे, का बि सहूलियत न आहे रोड जी। ऐं माण्हू जेको आहिनि पैदल सफ़र कनि या गाॾी सफ़र कनि तॾहिं बि सहूलियत कुझु बि कोन्हे रोडनि जी। ऐं जेको आहे इस्पतालनि में का सहूलियत कोन्हे, मरीज़ वीचारा दवाउनि जे लाइ पेनाडोल गोरी जे लाइ परेशान आहिनि। ऐं असांजा वॾेरा जेके आहिनि जागीरदार जेके आहिनि उहे अचनि था सिर्फ़ु वोटनि जे टाइम हाज़िर थियनि था ऐं माण्हुनि खे हथु ॿधी वोटनि जी अपील कनि था, पर ॾियनि कुझु बि कोन्ह था। गुज़िरियल 15 सालनि जी हुकूमत में का शइ कोन मिली आहे, सिंध खे तबाह करे छॾियो आहे। असांजा इलाइक़ा असांजे रोड रस्ता तबाह आहिनि, इस्पतालनि में असांखे का बि सहूलियत कोन्हे ऐं मड़े असांजी आसिरे इलाज हलूं पिया, ॿियो को बि सहूलियत कोन्हे असांखे। उन बारे में साईं असां इहो चवंदासीं त रोड जो अहिड़ी हालत लॻल आहे जो मरीज़ आहे सो घसई में मरी वञे। एॾा खॾा खुॿा आहिनि जो वञा मरीज़ रसी नथो शहर में सूदो रसे। जे शहर में रसे थो त इस्पतालनि में का बि शइ कान्हे का, इस्पतालनि में जो गोरी दवा बि का बि शइ न आहे। ऐं धणी साईं को आहे कोन को, वोटनि जे लाइ सभु कोई अचे थो पर हिन रोडनि जे लाइ या ग़रीब आवाम जे लाइ कंहिं वटि बि को सहारो न आहे, सिर्फ़ु अलाह खां सवा। को बि न थियो आहे साईं, को बि न थियो आहे। हुकूमत इहा ईअं हली वई, 20 साल 15 साल थी विया आहिनि। 15 सालनि में कमु इहो थियो आहे जो सूर मिलिया आहिनि, सॼी ज़िंदगी सूर खाधा आहिनि। महांगाई भाण जी ॿोरी आहे, 8,000 रुपया लॻी पिया, 16,000 रुपया लॻी पिया। ऐं असांजे कणिक या फुटी आहे ऐं उहा 50,000 खां मथे आई कान का। सही है, रोड रास्ता बिल्कुलु टुटल आहिनि के अस्पताल में वञे गरीब इलाज कोन्हे। जे राति जे टाइम एमरजेंसी वञे उथाण अस्पताल में डॉक्टर कोन था उथनि, न गोरी न दवा आहे, सिविल में बि का शइ कोन्हे को। रोड रास्ता टुटा पिया आहिनि, हू पंहिंजे मतिलब ख़ातिर वोटनि जे ख़ातिर असां तव्हांजा आहियूं, हीअं थियो हूअं थियो, हेतिरो कंदासीं हीअ कंदासीं, सभु कुझु कंदासीं, पर आहे त कुझु बि कोन। असांजो त अंदाज़ो इहो त कंहिंखे ई न ॾियणु खपनि, जो ॿई पासा काथे किधिरे कार सभु कुझु चए थो तुंहिंजो आहे तुंहिंजो आहे, हुनखे ॾेई फिरी हुन वटि अचे त बि कुझु कोन्हे, हुनखे ॾे तॾहिं कुझु कोन्हे। हुन में का बि हासिलात ग़रीब लाइ कोन्हे। छा कंदो ग़रीब, केॾां वेंदो, काथे किधिरे कार, चोरा कारियूं फुरियूं वठां। ग़रीब माण्हू मोटरसाइकिल पिनियो सिनियो किथां वठे, उधर ते कर्ज़ ते व्याज ते वठे थो। आवा डंडा के बिना ठका कुहाड़ी, आवा छॾ मोटरसाइकिल केॾां वञे। जी नज़ीर, हिते जे माण्हुनि सां असां ॻाल्हायोसीं, हुननि जो चवणु हो त इलेक्शन 2024 जेका आहे मथां आहे, पर हिते जे जेको आहे सो अञा ताईं को बि जेके आहिनि अहिड़ा तरक़ियाती कम न थी सघिया आहिनि। रोड रस्ता टुटल आहिनि, उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके आहिनि असांखे ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं। हिकिड़ो रोड आहे मलुकपुर खां दौलताबाद वारो रोड आहे, ऐं उन खां अलावा बशाम बिरोही रोड आहे, ऐं उन खां अलावा ॿिया बि काफ़ी जेके रोड आहिनि जेके उन्हनि जो कमु अञा ताईं मुकमल न थी सघियो आहे, ऐं रोड जेके आहिनि टुटल आहे। उन सॼी सूरत हाल ते हितां जे माण्हुनि सां ॻाल्हायोसीं त उन्हनि जो इहो ई चवणु हो त जेके आहिनि असां जेको आहे सो इलेक्शन 2024 में जेको आहे सो जेके उमेदवार आहिनि उन्हनि खां इहो पिणु मुतालबो कंदासीं त असांजा जेके तरक़ियाती कम आहिनि उहे कराए ॾिना वञनि।
मंज़ूर शहर, सिंध टीवी न्यूज़ सिंधड़ी। जी नाज़रीन, तालके सिंधड़ी वासियुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हुननि जो चवणो हो त रोड हिकु तरफ़ ठहंदा वञनि था, ॿिए तरफ़ टुटंदा वञनि था। वरी जेकॾहिं स्कीमूं आहिनि, ख़बर नाहे किथे स्कीमूं त मथां मंज़ूर थी थियूं अचनि, मगर ठेकेदार मनपसंदि जेके पंहिंजा ठेकेदार खणी था अचनि, उन्हनि ते वॾा वॾा बैनर हणी इफ़्तिदा त करे था छॾनि, मगर ख़बर नाहे छाजे करे हिन इलाइक़नि में कंहिं बि माण्हू कमु न कया आहिनि। माण्हू उते तमामु सख़्तु गुस्से ऐं ॾुख में आहिनि, उन खां अलावा सख़्तु तकलीफ़ में आहिनि। जी नाज़रीन, वठंदा नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, मिरपुर ख़ास ज़िले जी इलेक्शन साल 2024 जे हवाले सां मिरपुर ख़ास जा मुख़्तलिफ़ तालुकनि जा रिपोर्टर जेको मुख़्तलिफ़ रोडनि ते, स्कूलनि में या मुख़्तलिफ़ जेके उहे 5 सालनि ताईं जेके माण्हुनि जा वाइदा कयल हुआ नुमाइंदनि जा, उते न पहुता, उन हवाले सां उतां माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई अथनि। अचो त हिन वक़्तु ज़हीर शहर सां मौजूदु आहे, तालके शुजाबाद जे मीरवा घोरचाणी जो जेको रिपोर्टर आहे, उन पारां जेको उते जेके रोड रस्तनि जी तबाह हाल आहिनि, उते जेको को बि कमु न थियो आहे, ऐं उते जेको माण्हू तमामु घणो सख़्तु परेशान आहिनि। अचो त उन हवाले सां ज़हीर शहर सां उते जेके माण्हुनि ॻाल्हि ॿोल कई आहे, ऐं उन्हनि जी ज़हीर शहर जी असीं ॻाल्हि ॿोल था ॿुधूं, ऐं उते माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल था ॿुधूं, कहिड़ो तक आहे, हितां चूंडियल नुमाइंदा कहिड़ा आहिनि, क़ौमी ते केरु आहे या सूबाई ते केरु आहे। जी बिल्कुल, असां हिन वक्त मौजूद आहियूं मीरवा घोरचाणी खां वेंदड़ मीरपुर ख़ास मुख्य रोड ते। ही मुख्य रोड मोहतरम शहीद बेनज़ीर भुट्टो जे दौर में जेको 24 खां 25 साल अॻु जेको ही रोड तामीर थियो, जो गुज़िरियल 2 ॾहाकनि खां मुसलसिल बरसातुनि सबबि जेको ही रोड हिन वक्त जेको आहे, इन जा पासा जेके आहिनि मुकमिल तौर तबाह बर्बाद थी चुका आहिनि। हिन रोड ते हादसा रोज़ जो मामूल बणी चुकियल आहिनि। ही जेको तको आहे NA 212 ऐं PS 47 पीपल्स पार्टी तरफ़ां जेको उम्मीदवार आहे NA 212 ते हिन वक्त जेको आहे मीर मनोहर टालपुर आहे, ऐं PS 47 जेको आहे हाजी नूर अहमद बुर्गी पीपल्स पार्टी तरफ़ां उम्मीदवार आहे, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार तौर जो सैयद अली नवाज़ शाह जेको आहे हिन साम्हूं बसि जेको आहे चूंड विड़ी रहियो आहे। 15 सालनि खां जेको हितां जो पीपल्स पार्टी जेको उम्मीदवार आहे हिन वक्त जेको मीर मनोहर टालपुर ऐं हाजी नूर अहमद बुर्गी जेको मुसलसिल जेको आहे 15 सालनि खां हिते बसर इक़्तिदार रहिया आहिनि। छो त इन हवाले सां हितां जे इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हुनजो छा चवणु आहे। जी बिल्कुल, ही जेको रोड आहे तमामु खूनी रोड आहे, ऐं ही मुसलसल 15-20 साल थी विया आहिनि इनखे। जॾहिं खां ठहियो आहे त हिन में तमामु क़ीमती जानूं जेके आहिनि जाम दफ़ा ज़ाया थियूं आहिनि। मुंहिंजे पंहिंजे सौट खे बि हिते एक्सीडेंट जो शिकार थियो, ऐं पोइ हिते इहा आहे त गाॾियूं तमामु जंहिंमहिल मिलूं हलनि थियूं, हुनमें तमामु घणा एक्सीडेंट थींदा आहिनि हिन में, ऐं तमामु माण्हू जेके ग़रीब मिस्कीन आहिनि पोइ हिन में जाम इंजर्ड भी थींदा आहिनि, कुछ नुकसान भी थींदो है। ये रोड हम लोग जो देख रहे हैं अभी मीरपुर खास से डिग्री तक का रोड था, हमारे को 1996 में बना था। ये 2011 की बोर्ड भी इसने बर्दाश्त की है, लेकिन ये रोड है बहुत ज़्यादा छोटा। अब ये इसके ऊपर निशान भी लगे थे पहले 55 फुट, यहाँ पर गवर्नमेंट ने यहाँ पर 55 फुट करके निशान लगाए थे उन्होंने, लेकिन उसका फ़ायदा हमें तो कुछ नहीं हुआ आज तक। अभी निशान के निशान ही रहे हैं अभी तक। मेरे ख्याल में इसको बढ़ना चाहिए, रोड को एक्सटेंड करना चाहिए, ताकि लोगों के डेली जो हादसा हो रहे हैं इसके रोड के ऊपर, उसको मसले को उजागर करना चाहिए। अभी जो हमारे नुमाइंदगान यहाँ पर खड़े हैं उनको ये सोचना चाहिए, कम से कम ये जो रोड एक मीरपुर खास से लेके ये नोकोट तक, मिट्टी तक, ये सारे लोगों को सर्विस देता है। 15 साल से मुसलसिल पीपल पार्टी यहाँ पर बसर इक़्तिदार रही है। उस इलाके में कितने रोड जो नए रोड बने या कितने रोड जो रिपेयर हुए हैं, उसके अलावा कितने उन्होंने रोडों के ऊपर काम किया है। मैं दूसरे शहरों की तो बात नहीं करूँगा, लेकिन मीरवा घोरचानी की हालत ये है कि मीरवा घोरचानी में जितनी भी गलियों की सीसी, रोड, सोलर लाइट और जितने भी जो है नालियों के या दूसरे काम हैं रिपेयरिंग से लेकर या रोड पे, वो सारे अली नवाज शाह की मरून मिन्नत है। मीरवा घोरचानी में 50 बिस्तरों पर मुश्तमिल हॉस्पिटल, वो भी अली नवाज शाह के दौर में तामीर हुआ। जो बंगलानुमा इमारत मौजूद है उस पर आप लोगों ने भी आवाज़ उठाई, और मीरवा की मुख्तलिफ सियासी, समाजी, सोशल जो है तंजीमें हैं, वो तमाम की तमाम इस पर आवाज़ उठाती है, लेकिन हुक्मरानों के कानों पर जूं तक नहीं रेंगती। उस पर जितनी भी मशीनरी है वो सारी तबाह हो गई है। वो मीरवा के लिए जो है अली नवाज शाह की तरफ से एक ख़ास नेमत थी, तोहफ़ा था, लेकिन बदकिस्मती से वो सियासी नज़र हो गया और सारी मशीनरी भी नाकारा हो रही है। मीरपुर खास का मीरवा घोरचाणी रोड ते एतिरी घणी ट्रैफिक आहे, छो त काफ़ी सारा जेके लिंक्स लॻनि था। मिसाल जो तव्हां ॾिसो त जेको कुनरी खां वठी, उमरकोट खां वठी, जेम्सबाद समारे जो लिंक अचे मीरवा खां स्टार्ट करे थो, मातली खां, चंबड़ खां जेको रोड लिंक उहो बि हितां स्टार्ट करे थो, डिगड़ी वारो रोड जेको मेन रोड आहे, जेको मिठी सलामकोट खे ॻंढे थो, उहो बि हिते अचे थो। पर हीउ रोड रोज़ हादसनि जो शिकार आहे। हिते राति अचां पियो, राति बि हिकिड़ो ट्रैक्टर ट्रालो आहे,
उहो खामे में वञी किरियो आहे। सिर्फ़ु हिकिड़ी कार खे, छो त कार रोड आहे, ॾाढी स्पीड आहे उते, ऐं कार खे बचाईंदे बचाईंदे उहो वञी खामे में किरियो ऐं ड्राइवर जी तमामु घणी सीरियस हालत आहे। इन ई तरीक़े सां हिन रोड ते आए ॾींहुं एक्सीडेंट आहिनि, ऐं अलाए केतिरा हिते आउं चवां थो त क़तल थिया आहिनि। छो त हुकुमराननि खपे त हिन रोड खे डबल कनि, दुनिया सॼी में ईअं आहे। चूंडियल नुमाइंदनि ऐं आला अख़्तियारनि खे बार बार नोटिस करण जे बावजूदि बि जेको सो हिन ते अमल नथो कयो वञे, न रोड जी जेका सा आहे मरम्मत वग़ैरह कई थी वञे। ऐं असां चूंडियल नुमाइंदनि खां इहा अपील था करियूं त महिरबानी करे जेको सो आहे हिन खूनी रोड खे डबल करे या ऐं थोरो वेकिरो करे इंसानी क़ीमती जाननि खे बचायो वञे। जी नाज़रीन, मीरवा गोरचाणी जो है मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदरि जेके बि रोड ठहंदा था वञनि त वरी टुटंदा था वञनि। कोई अहिड़ा जेके रोडनि जेके माण्हू उते हलण लाइ परेशान आहिनि, अगरि कोई शागिर्दनि स्कूल नथा वञी सघनि टाइम ते, उते का बि अहिड़ो कन्वेंस जो बंदोबस्तु न आहे। उते जे माण्हुनि जो चवणो असांखे सिर्फ़ु वोट वठणु अचनि था, बाक़ी उनखां पोइ असांखे विसारे छॾियो अथनि। हिन वक़्तु असांजी जेका रोडनि जी तमामु ख़स्ता हालत आहे। जी नाज़रीन, हाणे वरी असीं हलंदासीं ॿिए रिपोर्ट ॾांहुं। झुॾे जी सूरत हाल ते शाहिद मजीद क़ाइम खाने उतां जे माण्हुनि सां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे। ऐं झुॾो उहो शहर आहे जेको ताज़नि जेको बरसातूं गुज़िरियल जेके 2020 में जेके बरसातूं पयूं उन में सॼे झुॾे में जेके ॿेड़ियूं हली रहियूं हुयूं, ऐं उनखां अलावा सॼो झुॾो ॿुॾल हो, ऐं उते जा रोड रस्ता तबाह हाल हुआ। अचो त उन हवाले सां झुॾे जेका सूरत हाल आहे, शाहिद मजीद उतां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, तव्हांखे ॿुधायो छा चवणा। जी 2024 जी इलेक्शन मुहिम जेका आहे उहो शुरू थी चुकी है। इन सिलसिले में आगे ॿुधाईंदो हलां जेका पाकिस्तान पीपल पार्टी तरफ़ां इन 211 ते नवाबज़ादा मीर मनवर खान टालपुर ऐं आज़ाद उम्मीदवार सैयद अली नवाज़ शाह इलेक्शन में बीठा आहिनि, जॾहिं त PS 48 ते जेका आहे उहो पाकिस्तान पीपल पार्टी तरफ़ां मीर तारिक खान टालपुर, जॾहिं त उनजे साम्हूं अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम जो फर्ज़ंद अरबाब इनायतुल्लाह इलेक्शन में बीठो आहे। ऐं अॻे ॿुधाईंदो हलां त हिते हमेशह ई जेका पाकिस्तान पीपल पार्टी जी गवर्नमेंट रही आहे, 1984 खां वठी अॼु ॾींहुं ताईं हिते पाकिस्तान पीपल पार्टी खां अलावा को बि जेका MP चूंड न आयो आहे। ऐं पहिरीं अॻु में जेका मीर हाजी आयर खान टालपुर हितां खां MP जी टिकट तां माना इलेक्शन विढ़ंदो रहियो, हमेशह खटंदो रहियो। ऐं हींअर जेका आहे उहो हुनजे वफ़ात खां पोइ अॻु में बि मीर तारिक खान टालपुर हो, हींअर बि वरी इलेक्शन में मीर तारिक खान टालपुर इलेक्शन में बीठो आहे। हिते जो वोट बैंक जेको आहे उहो पाकिस्तान पीपल पार्टी जो आहे, पर साम्हूं जेको आहे अरबाब ग़ुलाम रहीम जो फर्ज़ंद जेको आहे अरबाब इनायतुल्लाह हू इलेक्शन में आहे। अवांखे ॿुधाईंदो हलां त मुस्तक़िल पाकिस्तान पीपल पार्टी जी गवर्नमेंट हुअण बावजूदि हिते तमामु घणा मसइला आहिनि, जेका मसइला माण्हुनि जा हल नथा थियनि। हिते जो झुॾे जो इंफ्रास्ट्रक्चर बिल्कुलु तबाह थी चुको आहे, रोड रस्ता तमामु घणा बिल्कुलु ख़तमु थी चुका आहिनि। शहर में सफ़ाई जो निज़ाम नाक़स निज़ाम आहे, पाणी जो इंतज़ाम बिल्कुलु न हुअण जे बराबरि आहे, ऐं पाणी जेको अचे बि थो उहो साफ़ु नथो अचे। जॾहिं त जेका मुक़ामी सतह ते जेका बलदियाती जेका कौंसल आहे हू बि अॻु में पाकिस्तान पीपल पार्टी जी बि हुई ऐं हींअर बि पाकिस्तान पीपल पार्टी जी आहे, पर उन बावजूदि बि मसइला हल नथा थियनि। हींअर असां मौजूदु आहियूं झुॾे जी मीर ग़ुलाम हुसैन कॉलोनी में, ऐं मीर ग़ुलाम हुसैन कॉलोनी जो मेन मसइलो इहो आहे त हिते जो रोड रस्ता सभु बिल्कुलु टुटल आहिनि, जॾहिं त पीअण जे पाणी जो जेको आहे तमामु घणो वॾो बहिरान आहे। ऐं पीअण जे पाणी जे हवाले सां मां ॿुधाईंदो वञा त हिते हिकिड़ी वॾी पाइप लाइन त विछाई वई आहे, पर हुनजा कनेक्शन 1 साल थी चुको आहे, 1 साल ताईं अञा ताईं हुनजा कनेक्शन न ॾिना विया। अचो त इन सिलसिले में जेका इलाइक़े वासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था त हू छा था चवनि। हिते वधीक मसइलो ही पाइप लाइन जो आहे, पाइप लाइन हिन लाइ लॻाए बि छॾी आहे। हाणे उन में हू इलेक्शन जो टाइम हो, साईं हू कौंसलर आयो चए मूं लॻाई आहे, हू चए मूं लॻाई आहे। हाणे पाइप लाइनूं बि लॻी वई आहे, हाणे पाइप लाइन ते विछाए छॾी आहे, गवर्नमेंट सां पैसा बि कढे वरिता आहिनि। हाणे इन में कनेक्शन कोन था मिलनि, आवाम साॻी जी साॻी सूरनि में आहे की हुनखे वोट ॾिए थी, पर कुझु अहिड़ा आहिनि कमु करण वारा आहिनि, कुझु कमु करण वारा इहा बि कोन्हे की सभु पीपल्स पार्टी जा माण्हू बि ख़राबु आहिनि, कुझु कमु करण वारा बि आहिनि। हिते नाक़स इंतज़ाम आहे ऐं ॿियो किचिरो बि तमामु घणो आहे। हिते तक़रीबन आवाम सॼी परेशान आहे, इलाही टाइम खां रोड रस्ता बि कोन आहिनि, पाइप लाइन में विछाया आहिनि, उनखे तक़रीबन 8-9 महीना थी विया आहिनि, पर घरनि में पाणी अचे कोन थो। आवाम तमामु घणी परेशान आहे ऐं महिरबानी करे फ़ौरन तुर्त जंगी बुनियाद MP वग़ैरह अचनि था वर्क लाइ, उन्हनि खे आवाम छो नथी चवे? त उन्हनि खे बिल्कुलु चवणु खपे ऐं इहो राइट आहे आवाम जो, ऐं इहो बिल्कुलु कमु जंगी बुनियादनि ते हल थियणु खपे। मथां इलेक्शन जो टाइम लॻो पियो आहे, बड़ी मेहरबानी थी। कल मीर ग़ुलाम हुसैन कॉलोनी से हम के तवस्सुत से बात कर रहे हैं। यहाँ पे अरबाब लुत्फुल्ला भी चक्कर, अरबाब इनायतुल्ला भी चक्कर लगा रहे हैं, लेकिन ये हल्का पेवर MNA MP मीर मुनव्वर तालपुर, मीर तारिक तालपुर का ही है। वो काम कराने की कोशिश भी करते हैं, यकीन दहानी भी कराते हैं, लेकिन निचले अमले को पता नहीं क्या है। यहाँ पे ना हमारे पास पानी का कोई निज़ाम सही है, लाइन डली है लेकिन पानी नहीं है। बल्दियाती इलेक्शन, अरबाब की क्या पोजीशन है? अरबाब की पोजीशन 0/0 है, फेसबुक तक ही है अरबाब, बाकी वोट सारा PP का है। इंशाल्लाह PP जीतेगी। अरबाब को आप वोट क्यों नहीं देना चाहते? अरबाब 5 साल में एक दफ़ा वोट के टाइम पे नज़र आते हैं अरबाब साहब, उसके बाद तो अरबाब साहब का अता पता ही कोई नहीं कि वो कहाँ होते हैं, कभी कराची कभी इस्लामाबाद। बाकी ये हमारे हल्के के नुमाइंदे हैं, इनसे हमारी जो है ना वो बातें भी पहुँचती हैं और वो उस पर अमल भी कराते हैं, लेकिन पता नहीं क्या है
इंतज़ामिया की क्या नाअहली है कि ये काम क्यों नहीं हो रहा। लाइन यहाँ पे डली हुई है, उसको जॉइंट करना है, उसमें भी मेरा ख्याल है कोई 1 साल गुजर गया इस बात को। तो वो किया जाए ताकि हमारी कॉलोनी के लोगों को फ़ायदा हो। हमें और कुछ भी नहीं, पानी चाहिए, बस पानी चाहिए। जी नाज़रीन, जुडे वासियुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हुननि जो चवणो हो त जुडो शहर जेको पूरो जेको बरसाती पाणी जे हेठो ऐं उन खां अलावा इंक्रोचमेंट ई ख़तमु न थी, पाणी जा लंघ जेकॾहिं अञा ताईं बहाल न थिया आहिनि। हाणे वरी इलेक्शन अचनि पियूं, वरी चूंडियल नुमाइंदा असां वटि अचनि पिया, मगर जॾहिं बरसातूं पयूं तॾहिं कंहिं बि सार न लधी। नाज़रीन, जनरल सूरत हाल जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मिरपुखास ज़िले जे अंदरि 2 क़ौमी 4 सूबाई जा तक आहिनि। मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, मिरपुखास ज़िले जे अंदरि मेन रोडनि खां अलावा जेके बि घटियुनि जा इलाइक़नि जा मॉलनि जा जेके रोड आहिनि उहे तबाह हाल आहिनि। उते को बि कमु वग़ैरह न थियो आहे। हिते डिस्ट्रिक्ट रोड, प्रांशनल रोड, पाक PWD जा इन्हनि जा किरोड़नि रुपयनि जा जेके ठीका आया, मगर मनपसंद माण्हुनि जे हवाले थी विया। हिकु तरफ़ रोड ठहंदा विया त ॿिए तरफ़ टुटंदा विया। उन्हनि ई बासर माण्हुनि जा जेके ठेकेदार हुआ, जिन पंहिंजे मर्ज़ी जे माण्हुनि जा ठीका ॾेई सिर्फ़ु रोड जेके कागज़नि में ॾेखारे चुका, मगर माण्हुनि जी हिन वक़्तु तमामु घणी ख़स्ता हालत आहे। अचण वञण जा के रस्ता न आहिनि। मगर ऐं हींअर वरी दोबारा इलेक्शनूं अचनि पियूं, वरी उहे ई चूंडियल नुमाइंदा पंहिंजे तकनि में वञनि था, माण्हुनि सां वाइदा कनि था, मगर हिन वक़्तु अवाम पारां उन्हनि खे थुॾे पिणु छॾियो आहे। किथे किथे अवाम पारां उन्हनि खां पुछाणो कयो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।